जी दीद दर में हूंदी आ त केॾी महिल थो मुंहिंजो बचिड़ो अचे। जीअं बचिड़ो ईंदो पेर झलींदो ईंदो त बाबो निंड पियो आ, मगर जंहिंजे प्यार जो तलक हूंदो आ उनखे परे खां खुशबू ईंदी आ। हिक पीर जे हैसियत में तुझे पेरन जी आहट ॿुधे न ॿुधे उनखे दिल ॿुधाईंदी आ त तुंहिंजो बचिड़ो आयो आ। अचण सां पहिरियों सवाल कंदो आ काथे होए, हेॾी देर काथे हुए। भले बचिड़ो ईअं चवे ओ मुंहिंजा बाबा परेशान न थी, मां उन्हनि सां गॾु कोन हुयुसि। भले बचिड़ो ईअं चवे बाबा परेशान न थी, मां उन्हनि सां गॾु कोन हुयुसि जंहिंजे बारे में तुंहिंजा ख़दशात हन। पर वरी बि पीउ चवंदो बच्चा अल्लाह तोखे उन्हनि खां पंहिंजे पनाह में रखंदो। या सच्ची ॻाल्हि आहे न। पोइ आउं तोखां थो पुछां, अखियूं खोल, दिलि वारियो अखियूं खोले जवाब ॾे। हिन दुनिया जो बाबो तुंहिंजे ज़रे ज़रे ते निगाह रखण वारो आ, तुंहिंजे दुश्मन सजण खे ॾिसण वारो आ, तोखे बार बार समझाइण वारो आ। इन करे जो तुंहिंजो वारिस आ त मां तोखां थो पुछां, जंहिंखे अल्लाह काइनात जो वारिस बनाए मोकिलियो, जेकॾहिं उन जे आॾो पाण खे जवाब न समझी करे ईअं ज़िंदगी गुज़ारींदे, सुभाणे मुंहिंजे मुस्तफ़ा जे आॾो कहिड़ो कंधड़ो खणी जवाब ॾींदे। ऐ मुझा मुसलमान भा, मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना रुगी रबीउल अव्वल जे महीने के सिर्फ रुगी नारन जे हथ ताईं न समझजा, रुगी हिन पांजे चैन तेगिन लाहण ताईं न समझजा, लेकिन इहो दिल में अज़म ऐं ख़याल कजा त मुझे महबूब जे रहमत वारो महीनो आयो आ। जीअं कलई तारो ईंदो आ, कलई तारो ईंदो आ, जेको थाप कटियल हूंदो आ उनखे कलई करे साफ़ कराए पो आ। जेके ईमान वारा हूंदा आहिनि रबीउल अव्वल जे अचण सां पंहिंजे दिल जी कलई करे छॾींदा आहिनि। हिन महीने खे बरकत वारो समझजा, इन महीने के रहमत वारो समझजा, छो त रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद जो महीनो आ, बरकतन वारो महीनो आ। सभिनी ॿुधो आ क़यामत जो ॾींहुं थींदो, सभिनी ॿुधो आ क़यामत जो ॾींहुं थींदो। कननि सां ॿुधण थो चाहियां, हो क़यामत जो ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं केतिरनि सालनि जो हूंदो। ओ मुसलमान उम्र गुज़री आ, मीलाद ॿुधंदे, मीलाद पढ़ंदे, जलसा ॿुधंदे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं यादि नथा करे सघो। उलमा खां तव्हां ॿुधो आ, जवाब ॾियो त मां अॻिते हलां। क़यामत जो ॾींहुं केतिरनि सालनि जो हूंदो, जेको ॿुधो अथव ओहो ई गुनगुनायो। अल्लाह सलामत, हिकिड़ो कुराड़ो त ॻाल्हाए, तव्हां जवान भले न ॻाल्हायो। सोच मुसलमान 50,000 साल जो हिकु ॾिहाड़ो क़यामत जो ॾिहाड़ो, क़यामत जे ॾींहुं छा थियण वारो आहे, जो हिसाब किताब थियण वारो आहे। छा थींदो क़यामत जे ॾींहुं? वठण वारो केर आहे? जवाब ॾियो, वठण वारो केर आहे? वरी चो वठण वारो केर आहे? जेकॾहिं नथो चवी त मां क़ुरान खोले पढ़ंदुसि। लिमनिल मुल्कुल यौम, अल्लाह जे दरबार मां ऐलान थींदो, ॿियो ख़बर अॼु कंहिंजी बादशाही आहे। दुनिया जा बादशाह कंधड़ा हेठि करे बीहंदा, कोई जवाब न ईंदो। बेनिया
नियाज़ जवाब ॾींदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार। जॾहिं इहो ऐलान थींदो नफ़्सा नफ़्सी जो आलम थी वेंदो। ॾाढी अहम ॻाल्हि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां जे नज़र करण थो चाहियां, हिसाब किताब करण वारो केरु आहे? भला अञा सवलो करे चवां, जेको महशर जे मैदान में पहुचंदो उन जे गले में अॻे ई हिसाब किताब जो चिठो हूंदो या न हूंदो? लॻे तो तव्हां कबर जो ज़िक्र ॿुधो ई कोन्हे। लॻे ईअं थो छो त इहा बि ख़बर कान्हे का त असांजो हाल छा। अल्लाह ताला पंहिंजे असांजे हाल ते रहम फरमाए। ऐं मुसलमान अखियूं खोल, ही तुंहिंजो घर असली न आहे, हे तुंहिंजो घर आरज़ी आहे। असली घर ॿियो आहे तुंहिंजो, असली घर मुंहिंजो ॿियो आहे, तुंहिंजो असली घर ॿियो आहे। असली घर जी तोखे ख़बर कान्हे का, तो नकुल में एतिरो गुम थी। नकल में छा आहे? नकल हूंदो आहे, असल हूंदो आहे। इन दुनिया जे रंगीनीअ में गुम थियण वारा, इन दुनिया जे ज़ेबो ज़ीनत में गुम थियण वारा, तो मुंहिंजो मौज़ू चेंज करे छॾियो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनज़ ज़हबि वल फिद्दति वल खैलिल मुसव्वमति वल अनआमि वल हर्स ज़ालिका मता दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। मुझे सोने करीम रब फरमायो मां अल्लाह पंहिंजे कुदरत सां दुनिया खे सिंगारियो आहे, औरतुनि खे सिंगारियो आहे, घोड़नि खे सिंगारियो आहे, दौलत खे सिंगारियो आहे, हुस्न खे पैदा कयो आहे। ऐं इंसान तूं न नंढड़ी शयुनि में पाण खे गुम करे छॾियो आहे। वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। हे दुनिया जो ज़ेबो ज़ीनत धोखो आहे। छा है? जवाब दे छा है? जंहिंमें चरियो थी वियो हुई, जंहिंमें मस्त थी वियो हुई, जंहिंमें मजनू थी वियो हुई, चरियो न थी। धोखे में न अच। रब जो क़ुरान थो चवे ही धोखो आहे। हक़ीक़त छा आहे? मुंहिंजे रब ज़ुल जलाल फरमा वल्लाहु इंदहु हुस्नुल मुझे बेनियाज़ रब फरमायो तुझे रब जी ज़ात वट उहो जेको तो हिन दुनिया में ॾिठो ई नाहे। तो जेकी कुछ ॾिठो आहे इहो कुछ भी नाहे। तुझे अल्लाह वट उहो बुझा जो तो तसव्वुर ई कोन कयो आहे। इहो ई सबब मुझे सोने मदीने जमीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के रब महबूबा जी मुझे मौल कुल अनबियुकुम बिखैरिन मिन ज़ालिकुम लिल्लज़ीना तक़ौ इंद रब्बिहिम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा व अज़वाजुम मुत्तहरतुन व रिज़वानुम मिनल्लाह वल्लाह बसीरुम बिल इबाद। जन उन दुनिया जे मज़े जी झलक ॾिठी आहे। छा ॾिठी आहे? वरी चो छा ॾिठी आहे? समझ में नथो अचे। छो त जंहिं वक़्त में इमाम आली मक़ाम इमाम हसन मुश्तबा हज जे इरादे सां काबतुल्लाह जे सहन में पहुता, दुनिया तवाफ छॾे ॾिनो। जेके हिजर असवद खे पिया चुमन उहे उते बीही विया। आवाज़ अची विया त महबूब मुस्तफ़ा जवानी जे सूरत में अची वियो आहे। छो त
त मक्के वारनि मुस्तफ़ा खे ॾिठो हो, इमाम हसन खे कॾहिं कोन ॾिठो हो। बचपन इमाम हसन पाक जी मदीने में जॾहिं इमाम हसन मुस्तफ़ा सुहिणो मक्के पाक में पहुतो, उन्हनि ॾिठो ई न हुयो। ताहू निकिरी वियो, कुकू निकिरी वियो, हलंदड़ तवाफ़ रुकिजी वियो। जेके हिजरे अस्वद खे चुमी पिया ॾियनि उहे उते बीही विया। आवाज़ अची विया उन टाइम ते मिस्र जा वापारी लॻिया बीही। छा जो आवाज़ आहे, छा जो शोर आहे जो काबे जो तवाफ़ रुकिजी वियो आहे। वञण वारे जवाब ॾिनो, ज़रा घोड़नि तां उठनि तां लही ॾिसो त चोॾीअ जो चंड आयो आहे। उन मिस्र जे रहण वारनि वापारनि चयो, अहिड़े चोॾीअ जे चंड जी ॻाल्हि था कयो, असां त आहियूं मिस्र जे शहर जा, यूसुफ जहिड़ो हसीन असांजे शहर में, हिते कंहिंजी ॻाल्हि था कयो। उन निहारे चयो, ज़रा घोड़नि तां लही त ॾिसो। लहंदा विया, मुंहिंजे महबूब जे बचड़े जे चेहरे ते नज़र पवंदी वई। इमाम हसन मुस्तफ़ा पाक जे चेहरे ते नज़र पवंदी वई। सब कुछ विसरी वियो, काबे जे साम्हूं बीही करे सजदे में सिर रखी करे सजदो मथे करे चवण लगा, ओ मुझा करीम रब, जॾहिं मिस्र जे शहर में औरतुनि हथ पे वठिया ही शहज़ादा काथे हुआ। जन ॾिठो तन चयो, तव्हां ॾिठो ई नाहे, आख़िरत वारो जेको कुर्बा अल्लाह जे जेकी रज़ा है उन जी अगर हिकड़ी झलक ॾिसो त तव्हां दीवाना थी वञो, मस्ताना थी वञो, दुनिया खां भुलिजी वञो, दुनिया विसरी वञे। तव्हां सां इहा ई रंगीनी ॾिठी आहे जेका बेवफा है, बेबका है। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो गुलाम, मुझे मुस्तफ़ा करीम जो दीवानो आ। हज़रत खुबैब रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़ालिमन ज़ुल्म जी इंतहा कंदे दीवार ते ये हथ ही करे, हथन में किल हया, बाहुन में किल हया, इन हथ के ही करे, पैरन के ही करे, जी तस्वीर चिपकाई पिया। ये खुबैब सुने के दीवार ते किल हनी चिपकायो आयो। जिस्म मां खून जारिया, जिस्म मां खून जारिया, जिंदगी जा पसा आखिरी पिया हलन। ज़ालिम ॾिठो त खुबैब वञण वारो आहे, इश्क खे आज़माए रहियो आहे। चवे थो खुबैब, जेकॾहिं हिन वक़्त तोखे लाहे तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे इन जॻह ते आणिया, तुंहिंजो छा ख़्याल आहे? जंहिंजे जिस्म जो खून निकिरी चुको हुयो, जंहिंजे जिस्म जा आखिरी पसा हुया, बब्बर शेर वांगुर गच गोड़ करे चवे थो, ओ पलीता ज़ुबान मत रख। ही त खुबैब जी हिकड़ी जाना, पर 100 जानियूं हुजन मुझे मुस्तफ़ा जे कदमन तां कुर्बाना। ऐ मुझा मुसलमान भा, तो इश्क जी झलक